असां सब जेके बैठा आहियूं सब हैदरी आहियूं हुसैनी आहियूं ये ना भाई शुक्र मौला हुसैन के ऐं मौला अली के मञण वारा सुभान अल्लाह उन्हनि असांखे कहिड़ो पैगाम ॾिनो आहे उन पैगाम खे ॿुधूं उर्स फ़कीर ॿुधायो त मौला हुसैन करबला जे मैदान में सिर नेज़े ते तस्बीह क़ुरान पढ़ी ॿुधाई सुभान अल्लाह उन्होंने क़ुरान पढ़ी करे अवां असांखे सम्झायो त असां दुनिया में भी क़ुरान पाक सां मोहब्बत रखण वारा आहियूं जो सिरो नेज़े ते आ भी धड़ हुत पियो आहे पोइ बि असां हिते क़ुरान पढ़ूं था पिया यारो तव्हां बि जेकॾहिं क़ुरान पाक सां मोहब्बत रखंदव दुनिया ॾिसंदी तव्हांजो जिस्म कटियल हूंदो पर पोइ बि तव्हांजी ज़बान मां क़ुरान हलंदो सुभान अल्लाह अल्लाह से कुरान मजीद में फरमाए दो व कुरानल फज्र इन्न कुरानल फज्र कान मशहूदा फरमाई त कुरान मजीद के सुबह जो भी पढ़ो त मंझंद जो भी पढ़ो त रात जो भी पढ़ो सुभान अल्लाह जो अवां असां ॾिठो त अल्लाह जो कुरान आहे न अलबे त सगोरा असांखे इहो 30 पारनि वारो तोहफ़ो ॾेई विया आहिनि त उन्हीअ खे अवां असां पंहिंजे सीने में सांढियूं सुभान अल्लाह कुबे वारो जवान जेको आरामी आ हुननि भी त इन्हीअ खे ई पंहिंजे सीने में सांढियो न अॼु ॾिसो हुन जी अज़मत ऐं फज़ीलत सुभान अल्लाह परे परे ताईं माण्हू हिननि खे सुञाणनि था त नबी साईं केरु ओ क़ुरान वारो जवान जंहिं ज़िंदगी सॼी अल्लाह जे क़ुरान मजीद खे न सिर्फ़ पढ़ियो पर उन्हीअ ते मथां अमल करे ॾेखारियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह यो न जो कमाल वा जो सिज लथे का वटी हिन माल ताईं नातियूं भी पढ़जन तो पयूं त कुरान पाक बि उन जे मज़ार ते पढ़जे थो जने कुरान मजीद सां मोहब्बत कई आहे त मज़ार में सुता पिया आहिनि बि ॿाहिरियां कुरान पाक उन्हनि खे पढ़ी ॿुधाइनि था पिया